दादू मां आफ्ताब सरवर गोरड़ जी रिपोर्ट मुताबिक़ बुटसराई जे रहवासियुनि बेवा शमशाद गोपांग पंहिंजे अॻु ॼावनि पुटनि जे मुबैना ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे इंसाफ़ जी अपील कई आहे। शमशाद गोपांग साफ़िन सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त संदसि अॻु ॼावनि पुटनि मथसि कूड़ा इल्ज़ाम हणी खेसि घर मां कढी छॾियो, जंहिं सबबि हूअ गुज़िरियल 3 सालनि खां दरबदर जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। हिन वधीक चयो त खेसि मिलंदड़ पेंशन जा पैसा बि संदसि धीउ बदिरां अॻु ॼावनि पुट वठी वञनि था, जंहिं करे हूअ सख़्त माली ऐं ज़हनी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। शमशाद गोपांग जो चवणु हो त हिन केतिरनि ई हंधनि ते दांह ॾिनी पर अञा ताईं खेसि इंसाफ़ न मिलियो आहे। हिन वस वारनि ज़िले इंतिज़ामिया ऐं लाॻापियल इदारनि खे अपील कई त संदसि शिकायत जो नोटिस वठी खेसि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं क़ानून मूजिबि इंसाफ़ ॾिनो वञे।